नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त के इस्लामाबाद में खबर ॾींदारूं। सुप्रीम कोर्ट के चीफ जस्टिस चयो आहे त अरबें रुपया इंटेलिजेंस एजेंसी ते ख़र्च थियनि था, पोइ त नतीजा बुड़ी। सुप्रीम कोर्ट में APS सानो केस ते ॿुधणी दौरान चीफ जस्टिस गुलज़ार अहमद रिमार्क्स ॾींदे चयो आहे त मुल्क में हेॾो वॾो इंटेलिजेंस सिस्टम आहे, दुआऊं बि कयूं वञनि थियूं त दुनिया जी बहितरीन इंटेलिजेंस एजेंसी आहे। चीफ जस्टिस गुलज़ार अहमद वधीक चयो त अवाम जे तहफ़ुज़ जी ॻाल्हि थिए त इंटेलिजेंस एजेंसीज़ केॾा हलियूं वेंदियूं आहिनि। इदारनि खे ख़बर हुजणु घुर्जे हा त क़बाइली इलाइक़नि में ऑपरेशन जो रद्द अमल ईंदो, ॿारनि खे ईअं मरण लाइ नथा छॾे सघूं। जस्टिस एजाज़ अल हसन रिमार्क्स ॾींदे चयो त APS सानो सिक्योरिटी नाकामी हो, इहो मुमकिन न आहे त दहशतगर्दनि खे अंदरां मदद न मिली सघे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।